पंहिंजे इन करीबी शहर संगरार मां एक हिंदू न्याणी परिया कुमारी गुम है जेका ज़ालिमनि जे चंबे में आहे। त हिन वक्त भी उनजे वारिसनि में इहा कुवत ना है, उनजे माउ पीउ में इहा ताक़त ना है जो क्लियर मीडिया ते अची करे नाला ॾियनि त फलाणे जेको असांजी न्याणी फलाणे वठी। यानी ज़ुल्म थिए थो पियो, ज़ुल्म बि अहिड़े दर्जे जो तव्हां असांखे रोइण बि उन ज़ुल्म ते नथा ॾियनि। हिकिड़ो ज़ुल्म थींदो आहे, इंसान उन जे करे रोईंदो आहे न, मां सां ज़ुल्म थी वियो आहे, हाय घोड़ा। त हिते ज़ुल्म बि थिए थो पियो, लेकिन मज़लूम खे मजबूरन खे हाय घोड़ा करण जी भी इजाजत ना है। तव्हां असांजे मुल्की मजहबी हिकिड़ो आम माण्हू उन्हनि वटि वियो, पुछा कई त आख़िर तव्हांजी न्याणी कंहिं वटि आहे? त उन जे वारिसनि तरफ़ां जवाब ॿुधो। जवाब मिले थो पियो त असां जे घर में ॿिया बि ॿार आहिनि, जेकॾहिं इन्हनि जो नालो असां खणंदासीं त इन जे बदिले असांजा कई ॿार ॿिया गुम थी वेंदा। यानी ज़ुल्म जी इंतिहा आहे, लेकिन तंहिं जे बावजूद भी केरु उथण लाइ न आहे, तयार ई न आहे। जंहिं ते इहे घड़ियूं, जंहिं ते इहे कैफ़ियतूं तारी थियनि था, उहे पाण निभाइनि था।